एक पुराणे ऐं टुटल घर में एक गरीब मजदूर पांजी ज़ाल सां गॾु रहंदो हुयो। उहो घर असल में खंडर हुयो। खंडर जॾहिं मजदूर शाम जो पंहिंजे कम तां वापसि ईंदो हुयो त संदसि ज़ाल मासूमियत सां चवंदी त हाणे त घर जो दरवाज़ो लॻराए छॾियो, केतिरी देर ताईं हिन पर्दे जे पोयां रहणो पवंदो, ऐं हा, इहो पर्दो बि त हाणे पुराणो थी करे फाटी पियो आहे। मूंखे डपु थो थिए त किथे को चोर घर में न घिड़ी पवे। मजदूर मुस्कुराईंदे जवाब ॾिनो त मुंहिंजे हूंदे तोखे कहिड़ो डपु, परेशान न थियो, मां आहियां तुंहिंजी चौखट। इहो तकरार केतिरे ई वक़्त ताईं हलंदो रहियो। हिकु ॾींहुं ज़ाल ज़ोर भरियो त घर जो दरवाज़ो ज़रूर लॻराए ॾे। आख़िरकार मज़दूर संदसि ॻाल्हि मञे वरिती ऐं हिकिड़ो सुठो दरवाज़ो लॻराए छॾियो। जॾहिं मज़दूर कम ते वेंदो हुयो त ज़ाल खे घर में को ख़ासि डपु महसूस न थींदो हुयो। चंद साल गुज़रिया त ओचितो मज़दूर फौत थी वियो ऐं घर जो ॾीओ विसामी वियो। हाणे ज़ाल सॼो ॾींहुं दरवाज़ो बंदि करे घर अंदरि वेठी रहंदी हुई। हिकिड़ी राति ओचितो हिकु चोर घर जी भित टपी अंदरि घिड़ी पियो ऐं हुन शोर मचाइण शुरू कयो। मुहले वारा अची विया ऐं चोर खे पकड़े वरिताऊं। जॾहिं ॾिठो वियो त मालूम थियो त उहो चोर उन जो पंहिंजो ई पाड़ेसरी हुयो। उन वक़्तु ज़ाल खे इहो अहसास थियो त चोर खे रोकण जे लाइ असल रुकावट दरवाज़ो न पर संदसि मुड़ुसु हो। दरवाज़े खां वधीक मज़बूत ऐं सचो मुहाफ़िज़ त संदसि मुड़ुसु हो। मुड़ुस में चाहे केतिरा ई ऐब हुजनि, पर हक़ीक़त इहा आहे त सभ खां मज़बूत चौखट मुड़ुसु ई आहे। पंहिंजे मुड़ुस जो एहतराम कयो ऐं हीअ वीडियो शेयर करे छॾियो।